सिंध जी शुमारियात खाते डिजिटल आदमशुमारी जा अंग अखर जारी कर छॾिया आहिनि। गुज़िरियल 6 सालनि दौरान कराची जी आबादी में 31 लख ऐं हैदराबाद डिवीज़न जी आबादी में 23 लख माण्हुनि जो इज़ाफ़ो ॼाणायो वियो आहे। शुमारियात खाते पारां जारी कयल अंगनि अखरनि में ॿुधायो वियो आहे त कराची डिवीज़न जी आबादी में 6 सालनि दौरान 31 लख माण्हुनि जो इज़ाफ़ो थियो आहे। 2017 जी आदमशुमारी में कराची जी आबादी 1 करोड़ 60 लख 54 हज़ार हुई, जेका हिन साल डिजिटल आदमशुमारी में वधी 1 करोड़ 91 लख 24 हज़ार थी वई आहे। जारी कयल अंगनि अखरनि मुताबिक़ हैदराबाद डिवीज़न जी आबादी में 6 सालनि दौरान 23 लख माण्हुनि जो इज़ाफ़ो थियो आहे। हैदराबाद डिवीज़न जी आबादी 1 करोड़ 5 लख 96 हज़ार मां वधी 1 करोड़ 23 लख ताईं पहुती आहे। शुमारियात खाते जी अंगनि अखरनि मुताबिक़ मिरपुर डिवीज़न जी आबादी 6 सालनि दौरान 10 लख वधी आहे। 2017 में मिरपुर डिवीज़न जी आबादी 42 लख 24 हज़ार 944 हुई, जेका हाणे वधी 51 लख 72 हज़ार 132 थी वई आहे। शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जी आबादी में भी इज़ाफ़ो ज़ाहिर कियो वियो आहे। शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जी आबादी में 6 सालनि दौरान 10 लख इज़ाफ़ो थियो आहे। 2017 में रिकॉर्ड थियल 52 लख 75 हज़ार 400 मां आबादी वधी हिन वक़्तु 62 लख 99 हज़ार 600 ते पहुती आहे। शुमारियात खाते जो चवणु आहे त सखर डिवीज़न जी आबादी में 6 सालनि दौरान 11 लख माण्हुनि जो इज़ाफ़ो थियो आहे। शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जी आबादी 55 लख 72 हज़ार 172 मां वधी 67 लख 36 हज़ार 27 रिकॉर्ड कई वई आहे। जारी कयल अंगनि अखरनि मुताबिक़ लाड़काने डिवीज़न में 6 सालनि दौरान 30 लख माण्हुनि जो इज़ाफ़ो थियो आहे। डिवीज़न जी आबादी 61 लख 90 हज़ार 926 हुई, जेका डिजिटल आदमशुमारी मां वधी 81 लख 93 हज़ार 600 रिकॉर्ड कई वई आहे।